रोड़ीअ जे इलाइक़े झांगड़ो थाणे जी हद अलीवान चौकीअ वेझो पंहिंजी ज़मीन ते सुतल शबीर अहमद विरिंद 2 ॾींहंनि खां घर न पहुतो, जंहिं ते वारसनि संदसि ज़रई ज़मीन ते पहुची ॻोल्हा कई, जंहिंखां पोइ संदसि ज़रई ज़मीन ते क़ाइमु लांढीअ मां शबीर अहमद विरिंद जो सामान हथ आयो, जंहिंखां पोइ वारसनि पारां पेरा खयां विया ऐं अगवा जो शक ज़ाहिर कंदे पुलिस खे इतला ॾिनो वियो। पर 24 कलाक गुज़रण बावजूदि पुलिस वाक़े वारे हंधि पहुची न सघी, जंहिं ते वारसनि पारां ज़मीर अहमद विरिंद, मोहम्मद अयूब विरिंद, गुलाम सरवर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे में शरीक मुबैना मुगवी ॼाणायल शबीर अहमद विरिंद जे पुट ज़मीर अहमद जो चवणु हो त असांखे असांजे वालिद साहिबु हिते रहंदो हुओ, अलीवान चौकी जी जेका ज़मीन आहे पंहिंजी, उतां 3 ॾींहंनि खां अॻुवा थियल आहे। हिन महिल ताईं काई बि असांखे ख़बर न पई आहे। उन खां पोइ असां कल्ह जा आया आहियूं, हिते ॻोल्हा कई आहे। उन खां पोइ पुलिस ते विया आहियूं, एंट्री कराई आहे। हिन महिल ताईं पुलिस बि न आई आहे। असां मुतालबो कयूं था IG साहिब खां ऐं DIG साहिबु सकर खां ऐं SSP साहिबु सकर खां असांखे मुताबिलो करे असांखे पंहिंजी पीउ बाज़ियाब कबे। असांजे 3 ॾींहंनि खां बाबा साईं जो नंबर बंदि हुयो। असां आयासीं पंहिंजी ज़मीन ते, छपर ठहियल आहे पंहिंजो, हुते ट्यूबवेल जी सोलर प्लेटूं लॻल आहिनि। उते आयासीं, बाबा साईं जो सामान हथ आयो। उन खां पोइ असां पेरा खयासीं, कुझु क़दम अॻिते चुरियासीं, बाबा साईं जी ख़मीस जो टुकड़ो असांजे हथ आयो। वरी कुझु अॻिते हलियासीं, उन खां पोइ सिगरेट जो पैकेट हथ आयो असांखे। उन खां पोइ पेर खयासीं, कचे तरफ़ पेर वञी रहिया हुया, 4 माण्हू हुया, हिकु बाबा साईं जा पेर बि लॻंदा रहिया। उन खां पोइ असां वापसी अची पुलिस वियासीं, झांगड़े थाणे ते एंट्री कराईसीं। पुलिस खे ॿुधायोसीं, हिन महिल ताईं पुलिस काई न आई, न ॻाल्हि न पंधु। उन खां पोइ असां चुपड़ी करे पेर अञा खणंदा वधूं, पुलिस जी काई मदद असांखे हिन महिल न मिली आहे, न मिले बि अथी। उन खां पोइ असां हाणे मुतालबो कयूं था IG साहिब खे, मुतालबो कयूं था DIG सगर साहिब खां, मुतालबो कयो था SSP सिंगर साहिब खां, असांजी महिरबानी करे ख़ुदा लाइ मदद कई वञे, असांखे पीउ बाज़ियाब कयो।